अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे सांवल यार पियाज अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसी वञा त जीअं सेठ दाऊद मूसा जेको आहे त हुनजो वकील जेको आहे त वॾे जेको आहे त पाकिस्तान जो हिकु नंबर 1 वकील आहे, जेको पहिरीं महिल जेको आहे त सांवल ऐं पिया वारनि खे जेको आहे त हणी वियो आहे बाबर जे थ्रू। बाबर खे हुते घुराए करे उन्हनि जे सवाल जवाब ॾेई उन जज खे मुतमिन करे वियो आहे ऐं जज जेको आहे त ॿी हाज़िरी रखी आहे दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड जेको अचण वारो आहे ज़बरदस्त एपिसोड थियण वारो आहे दोस्तों। ऐं जेको आहे त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त सेठ मूसा जेको आहे दाऊद दोस्तों, दाऊद खे मूसा साबित करण में जेको आहे त पिया जेको आहे त घबराइजी ज़रूरु वई आहे दोस्तों। दाऊद खे मूसा साबित करण में जेको आहे त पिया खे तकलीफ़ ईंदी, पर जेको आहे त नामुमकिन कॾहिं बि इहो कमु न हूंदो दोस्तों। पिया हुनखे ज़रूरु जेको आहे त ज़ाहिर करे रहंदी आहे। नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त मूसा जी बि पेशी थींदी कोर्ट में ऐं मूसा बि हाज़िर थींदो दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जेका पहिरीं पेशी हुई दोस्तों, त हुन ते जेको आहे त पिया जे जेको दामन ते जेको आहे त सांवल जे हिसाब सां गंदगीअ जा इल्ज़ाम आया पिया वञनि, जंहिं ते जेको आहे त असलम खे जेको आहे त गहरो ॾुख पहुतो दोस्तों। ऐं हू जॾहिं घर आया त असलम हुनखे सांवल खे घर वठी करे ऐं चवणु लॻो त तूं त असांजो साथ ॾी, तो असांजो सचो साथी आहे, पर तुंहिंजे करे मुंहिंजी छोकिरी ते जेको आहे त ग़लति इल्ज़ाम था लॻनि। तूं जेको आहे त पोते हटी वञ, फ़िलहालु जेको आहे त मां जेको आहे त सॼी दुनिया खे मुंहुं ॾींदुसि। ते पिया चयो त जेकॾहिं हाणे सांवल पोते हटियो त अञा बि जेको आहे त माण्हुनि जो शक जेको आहे त मुंहिंजे मथां हटंदो न, पर वधी वेंदो। छो त इहो सुवालु पैदा थींदो त वाक़ई जेको आहे त पिया सांवल सां ख़राबु हुई, तंहिंजे करे हू सांवल खे जेको आहे त पोते हटाए छॾियो। पर जे असांखे दुनिया जो मुक़ाबिलो करिणो आहे, दुनिया जी अखियुनि में अखियूं विझी जेको आहे त हलणो आहे, त सांवल असां सां गॾु हूंदो ऐं हर जेको आहे त पेशी ते सांवल बि असां सां गॾु हूंदो। सांवल खे असां सां जेको आहे त परे रहण जी का बि ज़रूरत न आहे दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त हूंदो। होॾां मूसा बि पेश थींदो दोस्तों ऐं सांवल बि जेको आहे त हिननि जो साथ कॾहिं न छॾींदो। सांवल हिननि सां विक ते गॾु हूंदो। नेक्स्ट एपिसोड ॾिसण न विसारींदा सांवल यार पिया जो ज़बरदस्त दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।